अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु की पॉडकास्ट सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु की पॉडकास्ट में असांजा महिमान आहिनि मशहूरु ऑर्थोपेडिक सर्जन प्रोफेसर डॉक्टर ज़मीर सूमरो साहब। डॉक्टर साहब खे असां ख़ुशि आमदीद कयूं था पंहिंजे स्टूडियो में। उन सां गॾोगॾु हॾनि सां गॾु जेके इस्पतालनि जूं हालतूं आहिनि उन्हनि ते अॼु गुफ़्तगू कंदासीं। डॉक्टर साहब वेरी वेलकम, तव्हां आहियो, वॾी महिरबानी निसार साहब इनवाइट करण जी, थैंक यू। सर, आमतौर ते इहो थींदो आहे त डॉक्टर जेके आहिनि उहे ॿारनि जा डॉक्टर थींदा आहिनि, स्किन जा डॉक्टर थींदा आहिनि। तव्हां हेॾे हॾनि वारे पासे कीअं हलिया विया? शौक़ु थियो पंहिंजो या चांस मिलियो? न, इहो एक्चुअली असां ॾिसी करे थियासीं त जॾहिं असां MBBS पे कई उन वक़्तु मुख़्तलिफ़ शोभा पे ॾिसा। उन वक़्तु मुंहिंजो ज़ाती ख़्यालु हो त आउं सर्जन थींदुसि, जनरल सर्जन थींदुसि। ऐं ॿी जेका आहे मूंसां गॾु जेको हिकिड़ी पर्टिकुलर हिस्ट्री इहा हुई त मुंहिंजी जॾहिं बिल्कुलु नंढो हुउसि, ॿार चौथे पंजे में हुउसि, त मुंहिंजी जंग पंहिंजी भॼी पई। सो उहा जेका आहे सा हिकिड़ी हिस्ट्री हुई मूंखे, ऐं मुंहिंजे वालदेन जी दुआ हुई त भई डॉक्टर थींदो, वॾो डॉक्टर थींदो। उहा पोइ मूंखे वालदा पोइ ॿुधाईंदी त जॾहिं तूं भॼी पई जंग ऐं तुंहिंजी ठाराई असीं। सो हींअर त मूंखे बि यादि कान्हे त कहिड़ी भॼी पई। सो उहो हुयो, पर मां जॾहिं माना कॉन्शियसली ॾिठो अची त सर्जन थियणो आहे त पोइ मूंखे बहितरु लॻो त ऑर्थोपेडिक सर्जरी बहितरी आहे। इनजे करे डिसाइडेड हुयो ऑलरेडी, ईअं न हुयो त चांस मिलियो ओचितो अचानक? न न न न, इहो डिसाइड करे सिलेक्ट करे ऐं पोइ आउं हिन ऑर्थोपेडिक में रोल मॉडल ऑर्थोपेडिक में। हा ज़रूरु, मुंहिंजो रोल मॉडल मुंहिंजो जेको टीचर प्रोफेसर यूनुस सूमरो, जेको पाकिस्तान जो बहितरीनु ऑर्थोपेडिक सर्जन हो, ऐं प्रोफेसर सईद समोसा बहितरीनु सर्जन हुया, ऐं उन सां पोइ गॾु कमु कयो कराची में। ऐं उहे मुंहिंजा रोल मॉडल आहिनि, ऐं उन्हनि सां ई मूं सिखियो, ऐं हींअर जेको हिते पहुतो आहियां उन्हनि में उन्हनि जूं दुआऊं ऐं काविशूं आहिनि। ऑर्थोपेडिक सर्जन अॻे घटि हूंदा हुआ, उनजे करे माण्हू अक्सर कुंभरनि ॾे वेंदा हुआ। इहो कुंभरनि वारी जेका आहे उहा लोकल जेको ॾस पंध वारी आहे, इहा केतिरे क़दुरु कारगर आहे? एक्चुअली हिन में ॿ सबब आहिनि। हिकिड़ो त पुराणे दौर में जॾहिं जदीद सहूलतूं न हुयूं त जेके लोक विज़डम त जेके वीचारा जेके कुंभर हूंदा उहे पेशेंट्स खे ख़ासि तौर ते पटियूं प्लस्तर कंदा हुया। पर उन वक़्तु हिकिड़ो ॿियो मामिलो हो त मरीज़ कुझु त ठीकु थींदा हुया, ॿियो इहो हुयो त उन वक़्तु इंजरीज़ जेके थींदियूं, हॾा जेके भॼंदा हुया, उनजी नोयत अहिड़ी न हुई जेके अॼुकल्ह असां ॾिसी रहिया आहियूं। प्रीवियसली त को कोठे तां किरी पियो, को बनी हलंदे वण तां किरियो, माना उनजी जेके नेचर ऑफ इंजरीज़ एतिरियूं डिवास्टेटिंग, एतिरियूं ख़तरनाक न हूंदियूं हुयूं जेतिरो अॼुकल्ह असांजो घणो मरीज़ जेको रोड ट्रैफिक एक्सीडेंट में, चिंचिन ते, मोटरसाइकिलनि ते जेका ऐं गन शॉट्स में जेके अचे थो, जेको मतिलबु आहे त टेक्निकली डिफ़िकल्ट आहे त उनखे विदाउट एनी सर्जरी ट्रीट कजे। त प्रीवियसली लिमिटेड सोर्सिस हुया, ऐं इंजरीज़ जेके हुयूं, आबादी बि घटि हुई, ऐं हुनजो जेको आहे सो लिमिटेशन बि हुई त हलंदे हलंदे कंहिंजो वॾो भॼी पियो, उनखे उन्हनि ॿधो त उन सां हीलिंग त थी वेंदी हुई। हाणे केतिरो फंक्शनल वापसी थींदी त उहो चई नथो सघिजे, पर हाणे जेके ख़तरनाक इंजरियूं उन्हनि में मुमकिन कोन्हे त उहो सभु कारगर थिए। इहे जेके ख़तरनाक इंजरीज़ जी तव्हां ॻाल्हि कई, इन्हनि में रोड एक्सीडेंट बि अची वञनि था। तव्हां वटि ऐं असांजो ट्रामा सेंटर लाड़काणे वटि जेके ऑर्थोपेडिक सर्जन आहिनि उन्हनि वटि रश कॾहिं थींदी आहे मरीज़नि जी? एक्चुअली हूं त रश हमेशह रहे थी, पर ख़ासि तौर ते जॾहिं असां पब्लिक हॉलीडेज़ ऐं ईद डेज़ फेस्टिवल थियनि था उन वक़्तु इहा रश 400-500 गुनी वधीक थी वञे। उनजो रीज़न इहो आहे त हर माण्हू बाइक मोटरसाइकिलुनि ते हिन ते निकिरनि था, ऐं ख़ासि तौर ते असांजा यंगस्टर जेके आहिनि, ऐं ॿियो हू बिल्कुलु माशाल्लाह शर्तूं लॻाए वन व्हीलिंग कनि था, ऐं न ई को हेलमेट पाइनि था, न ई को जेको आहे ॿ-ॿ 3-3 ॿार जेके आहिनि सो बाइकुनि ते हिक ॿिए खां रेसिंग कनि था। उन सां जॾहिं हू अची मतिलबु त पॉलीट्रामा इलाही न सिर्फ़ु हुन जा हॾा भॼंदा, पर हेड इंजरीज़, एब्डामिनल इंजरीज़, के वीचारियूं पंहिंजी ज़िंदगी विञाए वेहनि था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन बेहतियाती में। त बजाए कि असां ईद खे ईद करे मल्हायूं, किन घरनि में ईद जी जेका आहे मल्हाइण किन जे लाइ मतिलबु आहे त इलाही मातमी बि थी थो वञे, इलाहियुनि जे लाइ मतिलबु आहे त कसम परसी वारो हाल थी थो वञे, इलाहियुनि जे लाइ उनजी फैमिली लाइ डिज़ास्टर थी थो वञे। कंहिं फैमिली में यंगस्टर वीचारा हूंदा बि अकेला आहिनि, के हिकु या ॿ, उहे बि इन्हनि एक्सीडेंट में वञा। हीअ ईद बि अचण वारी आहे, तव्हांजो अहिड़नि नौजवाननि लाइ छा पैगाम हूंदो? असां ज़रूरु जेके नौजवान असांखे ॾिसी रहिया आहिनि, ख़ासि तौर ते सोशल मीडिया ॾिसी रहिया आहिनि, छो त असांजो नौजवान इलाही फॉलो थो करे,
त वधि खां वधि ज़िंदगी में जेकर का शइ क़ीमती आहे उहो तव्हांजो वक़्तु ऐं ज़िंदगी क़ीमती आहे. हाणे उनजी जेकॾहिं तव्हां केयर न कंदो ऐं केयरलेस थींदो त पोइ तव्हां पाण खे एक्सपोज़ करे रहिया आहियो अहिड़े क़िस्म जी इंजरीज़ में जंहिंमें कुझु बि थी सघे थो. त असीं पंहिंजे नौजवान खे चवंदासीं त भले तव्हां फेस्टिवल मल्हायो, ईद मल्हायो, पर पंहिंजी ज़िंदगी ऐं तव्हांजे बेरारवी या जेको आहे बेहतियाती करे कंहिं ॿिए जी ज़िंदगी बि ख़तरे. छो त तव्हां जॾहिं रोड ते अचो था त न सिर्फ़ु तव्हांजी ज़िंदगी ख़तरे में आहे, पर तव्हांजी बेहतियाती जे करे ॿिए जी ज़िंदगी बि, पोइ उहो हिकु माण्हू हुजे या घणा हुजनि, उन्हनि खे बि तव्हां ख़तरे में था विझो. तंहिंजे करे महिरबानी करे त एहतियात सां खां कमु वठो, हेलमेट इस्तेमालु कयो, वन व्हीलिंग न कयो. इन जो जॾहिं कंसिक्वेंस तव्हांखे अंदाज़ो तॾहिं थींदो जॾहिं ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो नौजवान जेको अहिड़ो कमु करे रहियो आहे उहो असां वटि कम हली ईंदा आहिनि. त तव्हांखे असांजी अपील आहे त पाण खे बचायो ऐं ॿियनि खे बचायो. इहा नौजवाननि जे जेके एक्सीडेंट में ज़ख़्मी थियनि था, फोतगी बि थिए थी, उन्हनि जी रश ॾिसी करे तव्हां अहिड़ी अपील था कयो. बिल्कुलु इन करे जो असांजा जेके इदारा आहिनि उन्हनि ते हिकु त रश वधी थी वञे ऐं उहो मतिलबु आहे त एॾी सर्विस एतिरनि ॿारनि खे, जेकॾहिं असां वटि बिलफर्ज़ असां वटि 200 मरीज़ ईंदा आहिनि या 400 मरीज़ ट्रामा में ईंदा आहिनि, त उन वक़्तु जॾहिं ईद डेज़ थियनि था त उन वक़्तु हज़ार मरीज़ अचे थो. अहिड़ो हुन में ख़ासि हज़ारनि में पेशेंट्स अचनि था ऐं ख़ासि तौर ते ट्रामा जा सवें ॿार अचनि था, ख़ासि तौर ते यंगस्टर. ऐं उन्हनि में घणे मांगे 70 to 80% जो मोड ऑफ इंजरी इहो मोटर बाइक्स, चिंची ऐं इन्हनि जो एक्सीडेंट आहे. अपार्ट ऑफ दैट तव्हां वटि हूअं बि रश रहे थी त कहिड़े क़िस्म जा मरीज़ था अचनि? अॼुकल्ह इहो कॉमन थी वियो आहे त हॾनि जी जेका कमज़ोरी आहे, जेका विटामिन डी अलाए कहिड़ी था चवनि, उहा सभु कंहिं में खोट आहे. न, उहो एज रिलेटेड आहे. अक्सर करे त असांजा जेके आहिनि फूड सप्लीमेंट ऐं जेको लाइफ स्टाइल आहे असांजो, उहो अप टू मार्क न आहे. असां मतिलबु आहे त फिज़िकल एक्टिविटीज़, हेल्दी फूड्स ऐं जेको आहे सो स्पोर्ट्स, उन में असांजी इन्वॉल्वमेंट घटि आहे. तंहिंजे करे जेको बोन जो स्ट्रक्चर आहे उन में उहा स्ट्रेंथ जेका यंगस्टर में हुजणु खपे, जेका हमेशह क़ाइमु रहे, उहा लिटिल बिट घटि आहे असां वटि. उनजो सबबु इहो आहे त असां वटि फूड, फिज़िकल एक्टिविटीज़ तमामु घटि आहिनि, स्पोर्ट्स एक्टिविटीज़ घटि आहिनि. तंहिंजे करे उहा स्ट्रेंथ बोन जी बोन हेल्थ लाइ ज़रूरी आहिनि इहे शयूं जेके बिल्कुलु ज़रूरी आहिनि. छो त बोन जी हेल्थ तॾहिं ई तव्हां बहितरीनु थी सघे थी जॾहिं तव्हांजी बोन जॾहिं ठहियो आहे, उनखां पोइ तव्हां फिज़िकल एक्टिविटी कयो था, सही खाधा खाओ था, एक्सरसाइज़ कयो था, स्पोर्ट्स कयो था, त वधि खां वधि बोन जी स्ट्रेंथ तव्हांजी कलेक्ट थींदी. ऐं जेकॾहिं तव्हांजी इहा नथा कयो त तव्हांजो जल्द बोन जी वीकनेस शुरू थी वेंदी, जेका एक्सट्रीम ऑफ एज ते थींदी आहे. छा हर वक़्तु छांव में रहणु इन सां बि को बोन ते इफेक्ट पए थो? बिल्कुलु. इन करे जो जेको वॾे खां वॾो सोर्स जेको कुदरती नेचुरल आहे उहो आहे उस. उस जो मतिलबु न आहे त तव्हांखे सिज रुगो मुंहं खे लॻे. उहो सॼे जिस्म खे जेकॾहिं न माण्हू पाण खे एक्सपोज़ करे सन ॾे त तव्हांजी इलाही वाइटामिन डी जेका असांजे बोनी जेके असांजा हॾ आहिनि उन्हनि जे स्ट्रक्चर लाइ सख़्तु ज़रूरी आहे. उनजो सोर्स नेचुरल वधि खां वधि उहो ई आहे. ऐं असां वटि त सन तमामु घणो आहे, पर असां अक्सर करे उनजो यूटिलाइज़ उनखे नथा कयूं. ऐं उनजे करे बि असांजे ख़ासि तौर ते औरतुनि में, ॿारनि में, असांजे ओल्ड एज में ऑस्टियोपोरोसिस जेका बोन जी वीकनेस आहे उहा तमामु घणी आहे. तंहिंजे करे असांजा ओल्ड एज पेशेंट जेके आहिनि, थोरे बि धकु लॻण खां पोइ उन्हनि जा काराइनि जा हॾा, हिप जा हॾा भॼी था पवनि. ऐं उनजो रीज़न इहो आहे त उन में ऑस्टियोपोरोसिस यानी हॾनि जो बुरबुर थी थो वञे. अॻे जेका आहे एतिरी एडवांस्ड तव्हांजे प्रोफेशन में न हूंदियूं हुयूं शयूं. सॼी दुनिया में तव्हां विया आहियो, अर्थो जूं कॉन्फ्रेंसिस हुजनि, पंहिंजे प्रोफेशन रिलेटेड तव्हां टूअर्स कया आहिनि. मूंखे इहो ॿुधायो त हिते असां वटि उहे फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि जेके सुधरियल मुल्कनि में आहिनि? तक़रीबन असां वटि माना असांजे जीअं असां लाड़कनि जी ॻाल्हि कंदासीं त ऑलमोस्ट जेके प्रीवियसली असां वटि सहूलियतूं हुयूं उन मां इलाही असां वटि सर्विसिस आहिनि. त असां जीअं ट्रामा जो पेशेंट थियो जंहिंखे हॾी भॼी पई आहे, उनजा मुख़्तलिफ़ जेके मॉडलिटीज़ ऑफ ट्रीटमेंट आहिनि. इन मिसाल ॿुधायो, छो त अॻे में ईंदा हुआ त रतु हणा हूंदा हुआ, ज़ख़्मी हूंदा हुआ, हाणे ट्रामा खां का इम्प्रूवमेंट थी आहे? बिल्कुलु.
हाणे ट्रामा में इहे त अॻे त का एमरजेंसी में पेशेंट ईंदा हुआ, असां वटि एतिरी फैसिलिटी न हूंदी हुई जो असां जेका हिकदमि डाइंग इमरजेंसी आहे उनखे ॾिसी सघूं। हींअर ट्रामा जे सेंटर जे करे ईअं थी रहियो आहे त आर्थोपेडिक जी जेका आहे हिकु वक़्तु उन वक़्तु ई जंहिंजो इलाजु थियणु खपे, जीअं ओपन फ्रैक्चर्स आहिनि, कंहिंजा हॾा निकिरी था वञनि, डिसलोकेशन्स जोड़नि जी थी वञे, माना जोड़ निकिरी थो वञे, या क्रैश इंजरीज़ अक्सर करे असांजे फीमेल्स में ऐं मेल्स में जेके न हिननि में फील्ड्स में कमु कनि था, या घरू औरतूं जेके न कुतर जी मशीन उन्हनि में उनजा हथ अची था वञनि, त क्रैश इंजरीज़ या असांजे जेके गाह करण जूं जेके मशीनूं आहिनि उन्हनि में उनजा हथ अची था वञनि ॿारनि खां, थ्रेशर मशीन्स में। त हाणे उहे उनजो असां हिकदमि उते जो उते ट्रामा सेंटर में असां अॻे इहो मुश्किल थींदो हुयो, उन करे जो अवेलेबल फैसिलिटी त उन वक़्तु बेहोश करे सघिजे, हिकदमि सफ़ाई थी वञे, उनखे एंटीबायोटिक लॻनि, हिकदमि तव्हां सर्जरी करे वठो, वरी ICU में शिफ्ट कयो। हाणे असां वटि इहो सभु जो सभु माना जल्द थी रहियो आहे, तंहिंजे करे उनजो रिस्पॉन्स अंडर वन रूफ त इन सां इम्प्रूवमेंट कुझु थी आहे, बिल्कुलु थी आहे, बिल्कुलु। इमरजेंसी जेका आर्थोपेडिक सर्जरी आहे उहा घणे भाङे असांजी एट द मोमेंट माना उन 24 आवर में थी वञे। बाक़ी जेका आहे कोल्ड सर्जरी आहे जंहिंमें ओपन फ्रैक्चर न आहिनि, उहे बि डिपार्टमेंट में दाख़िल थियनि था, उन्हनि जी बि सर्जरी थी वञे। असांजा इलाइक़ा आमतौर ते पुठिते पियल आहिनि त मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू जिते बि डॉक्टर को सुठो ॿुधनि था या फैसिलिटी सुठी हेल्थ जी ॿुधनि था, असांजे लाड़काणे जे डॉक्टरनि ते या ट्रामा सेंटर ते या आर्थोपेडिक सर्जन ते किथां किथां जे मरीज़नि जी रश रहे थी? ओवरऑल हिसाब सां ई तव्हांखे ॿुधायूं त असां वटि जेके पेशेंट अचनि था आर्थोपेडिक में या जनरली जेको टर्शरी केयर अस्पताल आहे असांजी, एक्चुअली असांजे पसगिरदाई में जेके बि मतिलबु आहे त डिस्ट्रिक्ट आहिनि, हिकु त थिकली पॉपुलेटेड आहे नादरन पार्ट ऑफ सिंध, ॿियो तव्हांजो जेके अपर बलोचिस्तान, लोअर पंजाब या जेके ऑल अराउंड डिस्ट्रिक्ट आहिनि, उहे कंबर शहदाद कोट हुजे, तव्हांजी जेकबाबाद हुजे, कशमोर ऐं कंदकोट हुजे, उनखां पोइ तव्हांजो दादू हुजे या तव्हांजो ख़ैरपुर हुजे, उते सभु सर्विस न आहिनि। तंहिंजे करे इहे सभु मरीज़, छो त ही पुराणो कॉलेज आहे, हिते पुराणो इदारो आहे, 50 साल पुराणो कॉलेज आहे, त उते जेके फैकल्टी रही आहे, तंहिंजे करे अक्सर मरीज़ हिते था अचनि। बलूचिस्तान ऐं कॉमन आहे, सिबी खोजदार खां वठी इवन असां वटि कोयटा जो मरीज़ अचे थो। छो त कोटा खां वठी तव्हां हेतिरे ताईं ईंदव त का बि हेल्थ फैसिलिटीज़ उते न आहिनि, तंहिंजे करे जिथे अवेलेबल हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि उहे उते अचनि, रश होॾां थिए थी। तव्हां त इन जे करे रेंडमली तव्हां ॾिसो त जेके असां वटि टर्शरी केयर अस्पताल जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट आहिनि, उहो गाइनी हुजे, पीड्स हुजे, आर्थोपेडिक हुजे, तव्हांखे 40 to 50% तव्हांखे बलूचिस्तान ऐं इन जे एरिया जा मरीज़ एडमिटेड मिलंदा। जॾहिं एॾियूं फैसिलिटीज़ प्रोवाइड कयो था मरीज़नि खे, त पोइ मरीज़नि में आमतौर ते ॾिसंदा आहियूं त किराए छो हूंदी आहे, फलाणे डॉक्टर हीअं करे छॾियो, ग़लति ऑपरेशन ऐं ग़लति सुई हणी उन असांजो माण्हू मारे छॾियो। एक्चुअली का ग़लति सुई त ईजाद थियणु कान्हे जेका पई हुजे ऐं जेको अहिड़ो मरीज़ अचे हुनखे लॻाइजे, इहो थोरो मिसनोमर आहे। ॿियो एक्चुअली असांजी आबादी जो जेको मतिलबु आहे त दॿाउ आहे उहो तमामु वधंदो थो वञे, ऐं असांजा जेके इदारा जेके सर्विसिस ॾेई रहिया आहिनि उन्हनि जो मैच नथो थिए। भले तव्हां रिसोर्सिस वधायो पिया, पर आबादी जो जेको दॿाउ आहे उहो तमामु घणो आहे। तंहिंजे करे जॾहिं बि आबादी वधंदी त तव्हांजा रिसोर्सिस लिमिट थींदा, ऐं उन रिसिप्रोकल तव्हांखे वधि खां वधि रिसोर्सिस तव्हांजा वधाइणा पवंदा। न सरकारी अस्पताल सां गॾु ऐं प्राइवेट अस्पतालुनि जी बि ॻाल्हि थो कयां, त उते बि माण्हुनि सां उनजो रीज़न पोइ बि इहे आबादी जो दॿाउ आहे। त ॾिसो सरकारी अस्पतालुनि में त तव्हांखे रश मिलंदी, पर प्राइवेट ते बि मिलंदी। इन जो मतिलबु इहो आहे त आबादी असांजी तमामु घणी वधी वई आहे, ऐं जेतिरे ते असां उन फैक्टर खे कंट्रोल नथा कयूं, तव्हांजा भले पब्लिक सेक्टर जा इदारा हुजनि या प्राइवेट सेंटर, सभिनी ते इहो सस्टेनेबल दॿाउ न सिर्फ़ु आहे पर अञा वधंदो। कुझु डॉक्टर्स मथां इहो बि इल्ज़ाम हूंदो आहे त हू मरीज़ खे टाइम न ॾींदा आहिनि, रश एतिरी थींदी आहे, उहो जल्दी चवंदा आहिनि बाबा ठीकु आहे, उन्हनि जी OPD तमामु घणी देरि ताईं त हलंदी आहे पंहिंजे जाइ ते, पर उहे वेठा हूंदा आहिनि ऐं मरीज़ खे जस्ट ईअं ट्रीट कंदा आहिनि जीअं कस्टमर आहे। ॿियनि हालांकि सुधरियल दुनिया में मरीज़ खे प्रॉपर टाइम ॾिबो आहे, अटेंड कबो आहे, हिते असां वटि कुझु आहे कोन। बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ, उनजो बि वरी फ्री ऐं उन ई ॻाल्हि ते ईंदुसि। जॾहिं मां ट्रेनिंग ते वियो हुउसि ॿाहिरि इटली, त असांजो जेको उते प्रोफेसर हूंदो हो जंहिं वटि मां ट्रेनिंग पे कई, उहो सुबुह खां वठी 9 बजे खां वठी शाम जो 5 बजे हुनजी जेका ड्यूटी अवर्स हुया 8 कलाक,
उहो कुल 10 खां 15 मरीज़ OPD जा ॾिसंदो हुयो। तंहिंजे करे डेज़िग्नेटेड टाइम हूंदो हुयो त हू हर पेशेंट खे अधु कलाक ॾिए। हाणे मूंखे ॿुधायो त जेकॾहिं इवन असां पब्लिक सेक्टर जी ॻाल्हि था कयूं त जेकॾहिं आउं पंहिंजी आर्थोपेडिक OPD जी ॻाल्हि कयां त उते घटि में घटि जेका हॉस्पिटल में पेशेंट ईंदा आहिनि उहो 300 खां 400 पेशेंट ईंदा आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त 300 खां 400 पेशेंट जेकॾहिं 10 डॉक्टर बि वेहनि त उन्हनि खे जेकॾहिं 20-20 मिंट बि ॾिसंदा त तव्हां मूंखे ॿुधायो त इहो त सॼी राति ताईं हलणु खपे न। त हिकिड़ो त टाइम कंस्ट्रेंट आहे ऐं ॿियो आबादी तमामु घणो पेशेंट आहे बिलफर्ज़। तव्हां जेकर 20 मरीज़ ॾिसंदव उनखे टाइम तव्हांखे वधीक ॾेई सघो था, पर जेकर तव्हांखे मरीज़नि जे तरफ़ां बि असां ते प्रेशर हूंदो आहे त असांखे ॿाहिरि वञिणो आहे, असांखे जल्दी करे ॾियो, त उहो प्रॉब्लम थिए थो त घणो पेशेंट आहे, घणा मरीज़ आहिनि ऐं तव्हांखे उकलणा आहिनि। हालांकि आउं बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सां सहमत आहियां त बिल्कुलु पेशेंट जी तव्हां हिस्ट्री वठो, हुनखे एग्ज़ामिन कयो, हुनजो रिलेटिव टेस्ट, हुनखे टाइम ॾियो, पर छो त तमामु मरीज़ घणो आहे त इहो माना मुश्किल थी थो वञे त हर हिकु मरीज़ खे एतिरो टाइम ॾिनो वञे। डॉक्टर साहब तव्हां पाण टीचर बि आहियो, चांटा मेडिकल कॉलेज जा प्रिंसिपल बि रहिया आहियो, प्रोफेशनल जेके इथिक्स आहिनि डॉक्टरनि सां, उन बारे में क्वेश्चन तॾहिं थो सवाल पैदा थिए जॾहिं फार्मास्यूटिकल कंपनियूं जेके आहिनि उहे असाइन उन्हनि खे कंदियूं हुजनि त बाबा हीअ कयो, ऐं केतिरा ई माण्हू उन्हनि जो इहो शायदि ई ॾींदा आहिनि, वॾा वॾा पर्चा ॾेखारींदा आहिनि त डॉक्टर साहिबु ॾिसो हे ई लिखी ॾिनियूं आहिनि जेके गैर ज़रूरी दवाऊं आहिनि। छा डॉक्टरनि खे फार्मास्यूटिकल कंपनियूं असाइन करे हलाईंदियूं रहंदियूं? कंहिं त इहा ॻाल्हि ठीकु आहे ऐं असां एज़ अ मतिलबु आहे त सीनियर डॉक्टर, सीनियर प्रोफेसर, आउं बि बिल्कुलु हिन ॻाल्हि सां सहमत आहियां त ईअं थी रहियो आहे। ऐं छो त असां हिन समाज जो हिसो आहे, डॉक्टर बि इन ई समाज जो आहे, त जीअं त असां जूं इलाही हिन समाज जूं जेके पिटफॉल्स आहिनि उन्हनि में इहो बि मेजर फैक्टर आहे। पर जीअं त जेको पढ़ियो लिखियो माण्हू आहे उन ते वधीक बर्डन आहे, ख़ासि तौर ते अख़लाक़ी बर्डन। ज़ाहिर त आउं ज़रूरु हिन ॻाल्हि खे चवंदुसि त जेके माना जेकॾहिं थी रहियो आहे तव्हां हुनखे डिनाए नथो कनि पिया डॉक्टर, उनखे न करणु खपे, पर कुझु मतिलबु त हाइप बि घणी थींदी आहे। ऐं बाक़ी जेको कोशिशि उहो को इथिक्स जो सब्जेक्ट हूंदो आहे जेको डॉक्टरनि खे सम्झायो या कसमनामो खणायो वञे? एक्चुअली कसमनामो त बिल्कुलु आहे जेको असां ॿारनि खे मतिलबु आहे त मुतवातिर पढ़ाईंदा रहिया आहियूं, पर असीं कोशिशि करे रहिया आहियूं त को इथिक्स जा स्पेसिफाइड करिकुलम में सब्जेक्ट बि हुजणु खपनि, जेके असां छो त जंहिं मुआशिरे में असां उनखे तयारु करे पंहिंजे डॉक्टर खे मोकिले रहिया आहियूं उनजी सख़्तु ज़रूरत आहे त असां उनखे इथिकली बि शुरू खां वठी जीअं पंहिंजे ॿार खे असां ट्रेन था कयूं त प्रोफेशनल इथिक्ज़म उनखे सम्झाइजे, सेखारिजे त उहो वधीक बहितरु आहे। हा, केतिरियूं शिकायतूं ईअं बि अचनि थियूं त माना कंपनीज़ जी फरमाइश ते डॉक्टर साहिबु उहो उनखे छो त टारगेट ॾिनो वेंदो आहे त हेतिरो उनखे पूरो करिणो आहे, उन जे अगेंस्ट ऑफर इहा हूंदी आहे त भई फैमिली समेत तव्हांखे यूरोप जो ट्रिप था करायूं, फैमिली समेत उमरा था करायूं। हाणे गॉड नोज़ कि इहो डॉक्टर जो उमिरो जेको आहे क़बूल थींदो अलाए न, पर ओवरऑल शिकायत जॾहिं इहा वधी वञे थी त मरीज़नि में मर्ज़ु वधी वेंदो, छो त अननेसेसरी जेकॾहिं एंटीबायोटिक ई कोई माण्हू खाए त उन सां ज़ाहिर आहे उनजा साइड इफेक्ट बि त थींदा न। एक्चुअली हुन जा घणा सबब आहिनि। हिकिड़ो तव्हांखे मूं जेको चयो त आबादी जॾहिं अनकंट्रोल हूंदी त तव्हांजा प्रॉब्लम बि अनकंट्रोल ई रहंदा। ॿियो पाकिस्तान में तव्हां ॾिठो आहे त फार्मास्यूटिकल्स इलाही मुल्कनि में तमामु लिमिटेशन आहे, उनखे लाइसेंसनि, उनजी कंट्रोलिंग, उनजी क्वालिटी केयर तमामु घणो आहे। बदकिस्मती सां असां वटि जेके बि फार्मास्यूटिकल आहिनि, जेके लोकल फार्मास्यूटिकल आहिनि ॿाहिरियूं, उन्हनि ते उहो विजिलेंस वारो मामिलो कोन आहे। तंहिंजे करे इलाही फार्मास्यूटिकल तव्हांखे हज़ारनि में मिलंदियूं जेके मतिलबु आहे त ख़बर न आहे असांखे। त हिकिड़ो उहो बि पार्ट आहे त अॻे जेके आहिनि से हथनि ते ॻणण जेतिरियूं मल्टीनेशनल हूंदियूं हुयूं ऐं उनखां पोइ थोरियूं हूंदियूं जिन ते कंट्रोल हो, हीअं तमामु घणियूं थी वियूं आहिनि। तंहिंजे करे तव्हांखे अंदाज़ो ई न थींदो त भई कहिड़ी फार्म आहे, इवन उनखे यादि करण ई ॾुखियो थी वियो आहे। त एज़ हर हिकु उहा जेका असां असर्ट करे रही आहे त भई असां पंहिंजी मार्केट में पंहिंजी जेका दवा विकिणियूं, ज़ाहिर आहे त हुनजो प्रेशर डॉक्टर ते बि थींदो, समाज ते बि थींदो।
ऐं ज़रूरु उहो जेको मतिलबु आहे त प्रोफेशन आहे उन्हनि जो बि लिविंग मतिलबु आहे उन ई ते थियो आहे, इंडस्ट्री हले थी, मुल्क में ई हले थी, ऐं उन्हनि जो रोज़गार जो ज़रियो बि उहो आहे, त उन्हनि शयुनि खे बि लुक करण जी ज़रूरत आहे। इहा सही ॻाल्हि आहे त इन कंपनीअ खे जेका असां रजिस्ट्रेशन मिली वञे ऐं रन करे ऐं उहा ईअं कॉम्पिटिशन में पंहिंजा जेके सेल्समैन आहिनि लाइ छॾे, जो मां नथो सम्झंदा सुधियल मुल्कनि में कोई एतिरा सेल्समैन हूंदा, हिकिड़े डॉक्टर वटि 50 अची पंहिंजे कंपनी जो सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त इहो मतिलबु आहे त पार्ट बि ॾिसणु खपे। बाक़ी बिल्कुलु तव्हां सां सहमत आहियूं त मरीज़ खे ज़रूरु ॾिसो, छो त जेका तव्हां शइ कंहिं मरीज़ खे उहा तव्हां पंहिंजे लाइ बि सम्झो त मूं ते बि अहिड़ो मामिलो अची सघे थो, त जंहिंखे एथिक्स ज़रूरी आहे। सरकारी अस्पताल में तव्हां बि कमु कयो था, ईअं छो आहे त सरकारी अस्पताल जेका आहे सा उन जी हालति अबतर आहे, जेका डॉक्टरनि जी प्राइवेट क्लिनिक आहे उते जेका सरश वधीक आहे? एक्चुअली असांजा जेके सरकारी इदारा जेके जेको माना सिस्टम आहे जेको हलाए पियो, उते मतिलबु आहे त मल्टीफैक्टोरियल आहे, उते ब्यूरोक्रेसी बि इन्वॉल्व आहे, तव्हांजी पॉलिटिकल माण्हू बि इन्वॉल्व आहिनि, तंहिंजे करे उते जेके बि असांजो आङुरियूं खजनि थियूं करप्शन जूं उन जूं, उहे हमेशह खजंदियूं रहियूं आहिनि। ऐं प्राइवेट जो मामिलो इहो आहे त पर्टिकुलर हर को पंहिंजे पंहिंजे उन डोमेन खे ॾिसी रहियो आहे, ऐं बहितर डॉक्टर कोशिशि कंदो त मुंहिंजो बहितरीनु सेटअप हले। ऐं गवर्नमेंट जो सेटअप इहो आहे त भई हेल्थ डिपार्टमेंट हले थो, जीअं हाणे असां वटि मॉडल आहे त इहे प्रोफेसर यूनिवर्सिटी जा आहिनि, ऐं सिंध गवर्नमेंट हेल्थ सर्विसिस हलाए पई, वरी कुझु इदारा असांजा जेके आहिनि थर्ड पार्टी पे हलाए, मतिलबु आहे त ट्रामा सेंटर हलाए पियो, CLF हलाए पई, तव्हांजी NICUD हलाए पई, उनजो हिकिड़ो कोऑर्डिनेशन जो मतिलबु हिकिड़ो स्टेक होल्डर्स वधीक ऐं स्टेक होल्डर वधीक आहिनि, मुख़्तलिफ़ डोमेन्स आहिनि अलॻि अलॻि, ऐं उनजो रीज़न तंहिंजे करे ई मतिलबु आहे त तव्हांखे किथे किथे जेकॾहिं का फेल्यूअर मिले थो, उहो इहो आहे त भई हीउ डोमेन मुंहिंजो न आहे, हीउ हिन जो आहे। ऐं सभु शइ असांजी, इवन मां जेकॾहिं प्रोफेसर आहियां पंहिंजे डिपार्टमेंट में, पर मुंहिंजे डिपार्टमेंट में हर शइ मुंहिंजे हथ में न आहे, त उते जेकॾहिं क्लीनिंग खां वठी उते को रिपेयर मेंटेनेंस जो कमु आहे, उहो वरी मुंहिंजो डोमेन, ऐं कंहिंखे रिक्वेस्ट ई कंदुसि हुनखे ठीकु कयो, जेके ख़राबु हूंदो त मरीज़ सम्झंदो हूंदो त जंहिं डिपार्टमेंट में इहो मसइलो आहे उहो शायदि डॉक्टर जे करे आहे। त इहो प्रॉब्लम आहे। ॿियनि जेके सुधरियल मुल्क आहिनि या जेके सुठियूं अस्पतालूं आहिनि, उते इहो डॉक्टर जो मैटर कोन्हे त भई सुबुह जो को स्वीपर आयो हुयो या सिक्योरिटी वारो बीठो आहे या का दवा पेशेंट खे मिली, उनजो सिर्फ़ु प्रोफेशनल डिलीवरी आहे। असां वटि इहे सभु कमु डॉक्टर खे करणा था पवनि। जीअं सिविल एथिक्स जी ॻाल्हि थी त हिते डॉक्टर फौज़िया चांडियो बि आई, त उनखां मूं इहो ई पुछो, बल्कि उन बि ॿुधायो त असांजे प्रोफेशन में कुझु ब्लैक शीप्स आहिनि जेके MBBS त आहिनि, ख़ासि करे गायनेकोलॉजिस्टनि जे बारे में हुन ॿुधायो। मूं हुन इहो छो त अहिड़ो कहिड़ो ऑपरेशन आहे या प्रोफेशन आहे जो हिकु साल में ॿ टे बंगला उहे वठी थियूं वञनि लेडी डॉक्टर साहिबान, त हुन चयो त कुझु ईअं बि आहे कि अननेसेसरी जेके आहिनि सीज़र्स ॿियूं एक्ट जेके थियनि था। तव्हां इहो ॿुधायो त इहो ख़ुदि अनएथिकल न आहे त ॻरियूं फीस वठनि, छो त नौजवाननि जी जेका लाट आई आहे असां इहो ॾिठो आहे, उहे फीस बि तमामु घणियूं था वठनि ऐं मरीज़ खां वधीक कस्टमर करे डील था कनि। इहो बिल्कुलु ई माना बेवाजिबी आहे। ख़ासि तौर ते असां बि नोटिस कयो आहे त हालांकि लाड़काणे जी जेकर ओवरऑल ॾिसिजे एज़ कंपेरिज़न टू द कराची, हैदराबाद, इवन सखर, त असांजी जेका आहे मेडिकल जो जेको प्रोफेसर्स आहिनि, प्रोफेशनल्स आहिनि, ऐं जेका फीस वठनि था उहा इन्हनि सभिनी खां लोएस्ट रेट अथव। तंहिंजे बावजूदि बि आउं इहा ॻाल्हि बिल्कुलु सहमत कंदुसि, किथे किथे ईअं यंगस्टर में थोरी टेम्पटेशन थिए थी त भई हीउ हेॾो थी विया आहिनि त आउं छो न जल्दी पैसो ठाहिण, पर तंहिंजे बावजूदि बि आउं ज़रूरु इन ॻाल्हि खे हींअर बि एंडोर्स कंदुसि त लाड़काणे में जेके बि मतिलबु आहे त प्रोफेशनल्स आहिनि, उहे पोइ गायनेकोलॉजिस्ट हुजनि, पेडियाट्रिशियन हुजनि, जनरल फिज़िशियन हुजनि, सर्जन हुजनि, उनजी फीस उहा OPD फीस हुजे या सर्जरी जी हुजे, उहा रिलेटिवली इहे जेके बि जिथे सर्विसिस थी रहियूं आहिनि उन्हनि खां इंतिहाई घटि आहे। इहा लाड़काणे जे लाइ माना हिकिड़ी पॉज़िटिव आहे। पर छो त हिते माण्हू वधीक ग़रीब आहिनि, का बि इंडस्ट्री कान्हे, सोर्स सिर्फ़ु एग्रो बेस आहे, तंहिंजे करे असां वटि उहो माण्हू जेको 500 बि माना अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके 500 फीस बि नथा ॾेई सघनि। मतिलबु को ढोर, तव्हांखे बि ख़बर आहे, को ढोर ढगो खपाए पोइ ईंदा आहिनि त डॉक्टर चयो ऑपरेशन कराइणो। हा, उनजो रीज़न इहो आहे त माण्हू असांजी जेका जनरल पॉपुलेशन आहे पॉवर्टी तमामु घणी आहे, ऐं जेकॾहिं कॾहिं कंहिं ते अहिड़ी महल अची थी वञे त ज़रूरु उनखे पंहिंजो जेको असेट्स आहिनि
उहे इस्तेमालु करण था पवनि या पब्लिक सेक्टर में जेका सर्विसिस आहे उहा उनखे मिले थी। पर आबादी जो तमामु वधीक दॿाउ आहे, तंहिंजे करे असां बार बार इन ॻाल्हि खे चई रहिया आहियूं त अॻिते हली अञा तव्हांजे रिसोर्सिस ते बर्डन वधंदो। बिल्कुलु सही। हाणे तजुर्बो तव्हांजो जेको आहे सो एडमिनिस्ट्रेशन जो उहो कीअं रहियो? असांजो तजुर्बो बहितरीनु रहियो। एज अ प्रिंसिपल चाणका मेडिकल कॉलेज एक्चुअली मां असां 3 साल प्रिंसिपल रहियुसि ऐं जीअं एक्चुअली मां हिन इदारे में पढ़ी वियो आहियां त मूंखे जॾहिं उहो प्रिंसिपल ख़ुदि हिकिड़ी ऑनर हा कयो वियो त इट वॉज़ ऑनर फॉर मी, मुंहिंजे लाइ ऑनर हुयो। ऐं मूं हुनखे एज़ अ ओन कयो त भई जेकॾहिं असांखे हिन इदारे इन ई मंज़िल ते पहुचायो आहे त असांजो बि फ़र्ज़ु थो थिए त असां पे बैक कयूं। गुड। ऐं उन ई पे बैक जे करे असां ओन कयो विथ आल गुडनेस एंड बैडनेस। असां हथल इम्कान कोशिशि कई त कुझु न कुझु चाणका खे कुझु शेप ॾियूं ऐं मतिलबु आहे त पंहिंजी यूटिलिटी असां जेतिरी करे सघूं था त कुझु न कुझु पे बैक कयूं। ऐं असां हथल इम्कान कोशिशि कई उहो पोइ लांस जी सूरत में हुजे, कुझु लाइब्रेरियुनि जी सूरत में हुजे या मतिलबु ॿियो पंहिंजी फैकल्टी अलुमनाए खे असां मोटिवेट कयो ऐं हथल इम्कान कोशिशि कई त असां बहितरी कयूं। बाक़ी जीअं त असांजे इदारनि जा मसइला एडमिनिस्ट्रेटिवली बि आहिनि, फाइनेंशियल बि आहिनि, उते बि ईअं आहे त रिसोर्सिस ओवरबर्डन आहिनि, तंहिंजे करे सभु मसइला त असां हल न पे करे सघियासीं, पर जेतिरी बि कोशिशि कईसीं त असां करे सघूं था, असां पंहिंजो पार्ट प्ले कयो। ऐं जॾहिं असां सम्झोसीं त असांजी यूटिलिटी वधीक मतिलबु न पई थी सघे त पोइ असां पंहिंजो ई डिपार्टमेंट जंहिंमें असांजी पहिरीं ई कमकार हुयो पोइ वरी हुनखे जॉइन कयोसीं। 3.5 साल काफ़ी पीरियड हुयो। हा। ऐं उन में मतिलबु आउं पंहिंजे किरदार खां मुतमिन आहियां जेको मां करे पियो सघियुसि। हॉस्पिटल मैनेजमेंट ते अचूं त असां वटि छा स्किल्ड माण्हू न आहिनि एडमिनिस्ट्रेटिव जो हॉस्पिटल जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उहे मैनेज नथियूं थी सघनि या मैनेज करियूं नथियूं वञनि? मसइलो किथे आहे? एक्चुअली छो त फंड्स त जाम आहिनि, इक्विपमेंट बि आहिनि, स्टाफ फैकल्टी उहे बि आहिनि, त मसइलो किथे थो रहिजे? एक्चुअली मसइलो इहो आहे त असां वटि माण्हू त बिल्कुलु क़ाबिल आहिनि, पर हिकिड़ो त उन्हनि ते तव्हां ट्रस्ट कयो ऐं उनखे पावरफुल ॾियो ऐं पोइ तव्हां उनखे असाइन जेका ड्यूटी आहे उनजो तव्हां चेक रखो। मतिलबु आहे त हिसाब किताब थियणु खपे त भई तव्हांखे जेतिरा हेतिरा फंड्स मिलनि था त उनखे की यूटिलाइज़ेशन ॿुधायो त काउंटर चेक ज़रूरी आहे। हिकिड़ो गवर्नमेंट जो मॉडल हो त असां ठाहियूं पिया हॉस्पिटल मैनेजमेंट बोर्ड, जेके टर्शरी केयर अस्पताल आहिनि जिते यूनिवर्सिटीज़ या मेडिकल कॉलेज आहिनि उते हिकिड़ो हाई अथॉरिटी बोर्ड गवर्नमेंट एक्ट आयो, पर बदकिस्मती सां उन एक्ट जो जेको असुलु रूह हुयो उन तहत अस्पतालूं नथियूं हलनि। जॾहिं त उनजो सेंस इहो हुयो त तव्हां लोकल अस्पतालनि जा मामला उन हायर फोरम ते जेको लोकल हुजे उते उन्हनि जी माना फ्यूचर डिसीजन बि उते थियनि, उते फैकल्टी वाइज़ हेठियों स्टाफ उन तरह डिसीजन थियनि। ब्यूरोक्रेटिक हर्डल उन में इलाही हर्डल्स हुया, उहो जेको एक्ट ठहियो हुयो उन मुताबिक़ हर्डल्स इलाही हुया त उनजो फ्रूटफुल जेको न आउटपुट थिए। छो त असां कानून त ठाहे था वञूं जेके बहितरीनु आहिनि, पर जेकॾहिं इम्प्लीमेंटेशन नथी थिए त पोइ क्वेश्चन अराइज़ थींदा। ज़ाहिर आहे। अच्छा, सवेल जी तव्हां ॻाल्हि कई त ट्रामा सेंटर हिकिड़ी सक्सेस स्टोरी आहे तव्हां वटि हिते असांजे इलाइक़े में, अप टू खुशदार कोइटिया। ईअं ई छा फैसिलिटीज़ लाड़काणे में हेल्थ फैसिलिटीज़ उन्हनि ॾिसी आहे उहो ॿुधाइबो हॉस्पिटल थी ठहे, हितां जो कसो SIT थो ठहे, ॿियूं शयूं, त इन सां का इम्प्रूवमेंट अचण जी उमेदु आहे? बिल्कुलु, छो त इहे जेके इदारा ठही रहिया आहिनि ज़ारा त उनखे पब्लिक हितां जी ई जेका आहे न उनखे ई फैसिलिटी मिलंदी। ऐं असांजो जेको एज़ अ प्रोफेसर मुंहिंजो जेको आहे वधि खां वधि स्ट्रेस इन ते हूंदो त असांजा सभु जेका बि डेवलपमेंट जेके बि इहे इदारा ठही रहिया आहिनि उनजी कोऑर्डिनेशन बहितरीनु हुजणु खपे, उनजी हायर लेवल कोऑर्डिनेशन हुजे त जीअं मैक्सिमम बेनिफिट उहो जेको आम माण्हू आहे उन ते मिले। बिल्कुलु जेकॾहिं NICVD आहे, ट्रामा सेंटर आहे, CLF आहे, SIUT आहे, त इन्हनि जो यूनिवर्सिटी जा इदारा या जेको आहे सो चाणका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल इन जो किथे किथे त बहितरीनु कोऑर्डिनेशन आहे, पर किथे अञा उनखां वधीक ज़रूरत आहे त हायर लेवल ते बहितरीनु कोऑर्डिनेशन हुजे त जीअं असां कोऑर्डिनेटेड करे ऐं पंहिंजी प्रोफेशनल या क्लिनिकल सर्विस जेका मरीज़ खे ॾियूं था उहा अञा अहसन तरीक़े सां ॾियूं, बजाए की उहो हर हिकु पंहिंजो पंहिंजो इंडिविजुअल पार्ट अदा करे। किथे किथे असांखे कोऑर्डिनेटेड एफर्ट वधीक खपनि, छो त इहे ह्यूज प्रोजेक्ट्स आहिनि। ॿुधो आहे वॾा ह्यूज प्रोजेक्ट्स आहिनि। तव्हांजे हॉस्पिटल में बि के टावर्स ठहनि था त
इहा तव्हां वारी ॻाल्हि जेकॾहिं कोऑर्डिनेटेड हूंदो फैकल्टी सां एडमिनिस्ट्रेशन ऐं ॿियनि सां त पोइ उहो फ्रूटफुल थी सघे थो. ऑफकोर्स अवल असां वटि ॾिसो त इस्पताल जेका आहे असां मुख़्तलिफ़ पोर्शन्स में ठहियलु आहे. त तव्हांजो सिटी ब्लॉक में कुझु डिपार्टमेंट आहिनि, कुझु असांजे टीचिंग में डिपार्टमेंट आहिनि, कुझु शेक्ज़ेड में आहिनि. त हाणे उन्हनि जो ई रेफरल इहो प्रॉब्लम थी रहियो त असांजा टावर ठही रहिया आहिनि जेका ख़ुशाइन आहे. असां जेको मॉडल आहे जंहिं ते ठही रहिया आहिनि, जॾहिं ठही बीहंदो त असांजे लाइ उहा, छो त आबादी जो वधे थी त उन में जॾहिं तव्हां असां कैपेसिटी बिल्ड कंदासीं त उहो वधीक फ्रूटफुल थी वेंदो. त जेकॾहिं हिकिड़ो टावर ठहे थो, ॿियो टावर ठहे थो, 600-800 बेडेड एडान थी थो वञे, हिन सां एडान थी थो वञे. ईअं न त इहे ख़तमु थी वेंदियूं, एडान थींदो त इहे वधीक. जेकॾहिं 1500 बेडेड आहे, असां 600 बेडेड ॿिया ठाहियूं था, इन में कुझु डिपार्टमेंट हुन में ज़म था थियनि, असां ॿिया ॿेड़ा टावर ठाहियूं था जेका तव्हांजी फ्यूचर जी ज़रूरत आहे. त उहो ॿुधायो त पॉपुलेशन जो तव्हां ॾिसो हिनखे अॻिते ॾिसो त 10 साल 15 साल 20 साल पोइ इन ई एरिया जी या जेके पसगिरदाई आहे, जीअं अञा ताईं बलोचिस्तान जी असां ॻाल्हि था कयूं त तव्हांजो मरीज़ अचे थो, त तव्हांजे रिसोर्स ते बर्डन रहंदो. त इन करे असांजी जेका आहे लॉन्ग टर्म में प्लानिंग बिल्कुलु अहिड़ी हुजणु खपे त हिकिड़ो त बहितरीनु कोऑर्डिनेशन हुजे इन्हनि इदारनि जो, ऐं हायर लेवल ते हुजे त वधि खां वधि जीअं फैसिलिटी प्रोवाइड कयूं. ऐं अॻिते जे लाइ मतिलबु आहे त एक्सपांशन जी तव्हां वटि ज़रूरु गुंजाइश हुजणु खपे. असां इहो बि ॿुधायो त तव्हां ॿारनि जा जेके पैदाइशी फिरियल मुड़ियल पेर हूंदा आहिनि उहे सिधा करण जी का जेका असां बिना ऑपरेशन जे का टेक्नोलॉजी आहे, छा आहे इन बारे में कुझु ॿुधायो. अच्छा, हिन में जेका असां महिरबानी त इहो तव्हां सुवालु पुछी वरितो. एक्चुअली हिकिड़ो पोन्सेटी हिकिड़ो प्रोफेसर हुयो स्पेनिश, जंहिं अमेरिका में वञी तमामु घणो हिन ते अॼु सां 50 साल पहिरीं कमु कयो, जेको हिते असां 15 सालनि खां वठी उहो कयूं पिया. उहो बग़ैर ऑपरेशन जे इलाजु आहे, जंहिं जेतिरो जल्दी ॿारु ईंदो ऐं जेकॾहिं उनखे सिंपल जंहिंजो सिर्फ़ु पेर टेढ़ो आहे त उहो असां 4 खां 6 हफ़्तनि में विदाउट एनी सर्जरी बिल्कुलु 100% ठीकु थी सघे थो. ऐं असां करे रहिया आहियूं. असांजी जेका पोन्सेटी सेंटर आहे जेको इस्टेब्लिश आहे चाणका फी वग़ैरह बिल्कुलु न, का बि फीस असांजी कान्हे ऐं को बि मरीज़ जो ख़र्चु कोन्हे. सॼी असांजी टीम डेवलप कई आहे. उन लाइ त स्पेशल बूट थियनि था, उहो ई आहे त जॾहिं असां उहो पेर हुनजो ठीकु करे वञूं, जॾहिं ॿार जो पेर असां बग़ैर सर्जरी जे ठीकु करे वञूं, हाणे हुनजो ॿियो फेज़ इहो हूंदो आहे त हुनखे स्पेशल टाइप जा बूट पाराइणा पवंदा आहिनि त जीअं वरी फिरी न वञे. ओके जी दोस्तो, डॉक्टर ज़मीर सूमरे साहब जूं ॻाल्हियूं त अहिड़ियूं आहिनि जो दिलि चवे थी अञा इहे मालूमाती ॻाल्हियूं ॿुधिजनि, पर अॼोके पॉडकास्ट में वक़्तु पूरो थिए थो. अॼोकी पॉडकास्ट मां ॾींदा इजाज़त. वरी कंहिं ॿिए महिमान सां ॿी पॉडकास्ट में हाज़िर थींदासीं. तेसिताईं अला भाई.